अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुलू वतमत्तऊ कलीलन इन्नकुम मुजरिमून। वैलुन यौमइज़िन लिलमुकज़्ज़िबीन। वइज़ा क़ील लहुम इरकऊ ला यरकऊन। वैलुन यौमइज़िन लिलमुकज़्ज़िबीन। फ़बिअय्यि हदीसिम बअदहु युमिनून। सदक़ल्लाहुल अज़ीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां जी मेज़बान परहज़ सैयद ऐं मूंसां गॾु मौजूद आहिनि। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। हाफ़िज़ ज़ैनुल आबिदीन चुनड़ जे आवाज़ में तलावत कलाम पाक ॿुधण जी सआदत माणीसीं ऐं आवाज़ त बहितरीनु हुयो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि अञा वधीक मूंखे बहितरीनु लॻी त पाण अखियुनि जे नूर खां थोरे जो महरूम आहे, पर दिलि जी रोशनीअ सां दिलि में जेका ख़ुदावंद ताला जी मुहबत समाए वेठो आहे ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका उनसियत आहे, मुहबत आहे, अॼु नातिया कलाम बि असांजे प्रोग्राम में थोरी देरि में पढ़ंदो, सो मूंखे इहा ॻाल्हि अञा वधीक वणी। इरशाद चवंदा आहिनि दिलि जो हुजणु लाज़मी हूंदो आहे, नियत जो साफ़ हुजणु लाज़मी हूंदो आहे। असांजा अखि असांजी अखि सलामत हुजे न हुजे, हथ सलामत हुजनि न हुजनि, या असांजे जिस्म जो को उज़्वो सलामत हुजे न हुजे, असांजी नियत सची आहे, असांजो दिलि साफ़ आहे त असांजा रस्ता ऐं राहूं जेके आहिनि उहे आसान थी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जिन जा वरी सभु उज़्वा सलामत आहिनि त उन्हनि खे वधीक शुक्र अदा करणु घुरिजे। प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदे अॼु वरी पाण ॻाल्हाईंदासीं मौला जी शान में बि ॻाल्हाईंदासीं। मौला अली खे जेका ज़रब लॻी 19 रमज़ान ते ऐं उनखां पोइ जेका शहादत थी आहे उन्हनि जी, उन सिलसिले में पाण ॻाल्हाईंदासीं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन्हनि जी मुहबत, उन्हनि जो सौट, उन्हनि जो न्याणो ऐं उन्हनि जे अमानतुनि जो पासदार, इन हवाले सां पाण अॼु कचहरी कंदासीं ऐं गॾोगॾु वरी तव्हांखे ॿियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं जेकी रमज़ान मुबारक में करण जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, सिखण जहिड़ियूं हूंदियूं आहिनि ऐं तव्हां उन्हनि ते अमल कंदा आहियो। ऐं अशरो बि जेको नओं अशरो आहे, आख़िरी अशरो जेको आहे असांजे रमज़ान जो, उहो बि शुरू थी चुको आहे। त इन जे करे जेतिरियूं तव्हां दुआऊं घुरो पंहिंजे लाइ, जेका बि असांजी दोज़ख जी बाहि आहे उनखां निजात लाइ, पंहिंजे लाइ, पंहिंजनि लाइ, सभिनी लाइ जेके आहिनि उहे दुआऊं करियो, छो जो असां आख़िरी अशरे में वेही पहुची चुका आहियूं रमज़ान जंहिंमें माण्हू जेके आहिनि उहे काफ़ी इतकाफ़ में बि वेंदा, इबादतुनि में बि जेके आहिनि उहे मुस्तक़िल रहंदा। मुंहिंजी तबियत बि ख़राबु आहे त आवाज़ु जेको आहे न उहो तव्हांखे थोरो डिस्टर्ब कंदो, त इन वजह सां जेको इहा ई ॻाल्हि कयूं पिया त असां जेका इबादतूं आहिनि उनखे न छॾियो, छो जो लैलतुल क़द्र जी जेका राति आहे उहा हिननि ई 10 रातुनि मां का आहे। घणो इशारो जेको आहे उहो 27 जी राति ते आहे, असांजी जेका तारीख़ चवे थी उहो 27 जी राति आहे, पर असांखे कंहिं हिकु राति खे बि मिस नाहे करिणो ई। लैलतुल जी क़द्र जी जेका राति आहे उहा असांखे ॻोल्हणी आहे। बिल्कुलु, ताक रातुनि में उहा राति अची वेंदी, 21 वारा जेकी ॾींहं आहिनि उन्हनि में 21 वारियूं रातूं उन्हनि में तव्हांखे ॻोल्हणो आहे ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां वरी असांजी पिरह जेका आहे असां तव्हांखे पंहिंजी गैर मौजूदगी जो अहसासु 2 ॾींहं जेका न हुई ॾियारियो त मुंहिंजी तबियत सही न हुई, असांखे यादि ई न हुयो त हीअ वरी माशाअल्लाह सां ठीकु थी करे असांजे प्रोग्राम में अची वई आहे। हाणे तव्हां ठीकु आहियो? जी बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे। सो बहरहाल प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था ऐं कम जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं पाण, ऐं कम जी ॻाल्हि सभ खां अवल जेका असांजे प्रोग्राम में हूंदी आहे उहा हूंदी आहे जेकी असां सहकार कंदा आहिनि। सो करशी जामे श्री वारा वॾा असांजा माना हितां दोस्त, करशी जामे श्री ठाहिण वारनि जी संगत पूरी टीम असां सां गॾु हूंदी आहे। उन्हनि जा लख थोरा। करशी जामे श्री सुठो शरबत आहे, ॾाढो मिठो शरबत आहे, भलो शरबत आहे, ऐं शौक़ सां पीअंदो आहियां। करशी जामे श्री में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे, वॾी ॻाल्हि इहा आहे। सो हिन में जेकी शयूं शामिल आहिनि उहे तव्हांखे पिरह ॿुधाईंदी, पर मां तव्हांखे ॿुधायां थो त जेका बॉटल तव्हांजे घर में मौजूदु आहे या वठी ईंदा आहियो त 265 भेरा
टेस्ट ऐं क्वालिटी जी चेकिंग खां पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचे थी। इन खां सवाइ 276 भेरा शुगर फ्री बॉटल उनखे चेक करे उनखे टेस्ट करे पोइ मार्केट में आंदो वेंदो आहे। वधीक छा छा आहे तव्हांखे प्रिया ॿुधाईंदी। बिल्कुलु करशी जामे शीरी जी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। इन जे करे लाइट रिफ्रेशिंग चयो वञे थो, असांखे रिफ्रेश बि करे थो। ऐं रमज़ान जा रोज़ा ही गर्मियुनि वारा आहिनि त हिन में कूलिंग क्वालिटीज़ बि आहिनि। 4 हर्ब्स पयल आहिनि, अशना आहे, खसखस आहे, संदल आहे, गुलाब आहे, जेके पाण में ई पंहिंजे पाण में ई कूलिंग क्वालिटीज़ रखनि था। इन जे करे चयो वञे थो सहरी में इफ़्तारी में अगरि तव्हां करशी जामे शीरी जो इस्तेमालु करियो था तव्हांजा ॾींहं ठही वञनि। वाह वाह, इन जे करे सभु चवंदा आहिनि त करशी जामे शीरी सभु पीते हैं। जेकॾहिं तव्हांखे वरी चांहि पीअणी आहे, सुठी चांहि, भली चांहि, माण्हू ॻोल्हींदा रहंदा आहिनि त किथे मिलंदी। आउं तव्हांखे ॿुधायां थो त मार्केट में हिकिड़ी पती मौजूदु आहे ऐं जंहिं उहा नाहे वरिती उहा पती वठी छॾे। वाइटल टी मार्केट में मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो, उन्हनि जा लख थोरा असां सां गॾु आहिनि। ऐं क्विज़ जो शरबत बि मार्केट में मौजूदु आहे, ॾाढो सुठो शरबत हूंदो आहे। क्विज़ वारा चवनि था त सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। नेस्ले मिल्क पैक क्रीम वारनि जी वॾी महिरबानी, हर दिन ख़ुशी से। ऐं सूफ़ी दस्तरख़्वान वारा चवनि था सूफ़ी एतमाद के लिए। पाकोला फ्लेवर्स वारा चवनि था त वेरी हेल्दी वेरी यमी। सो पाकोला जो पंहिंजो हिकिड़ो ज़ाइको आहे, नंढा ॿार बड़े शौक़ सां पीअंदा आहिनि। असीं सभु पीअंदा आहियूं। बिल्कुलु। नेस्ले एवरीडे वारा चवनि था त तुम में है कुझु ख़ासि, त पोइ जेकॾहिं हिन में कुझु ख़ासि आहे त पोइ तव्हां इहो वठी वठो। रूह अफ़ज़ा वारा चवनि था त ज़िंदगी मुबारक सभिनी खे। ऐं तलो अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ, उन्हनि जी वॾी महिरबानी। सबरोज़ो वारा असां सां गॾु हूंदा आहिनि, द चिकन स्पेशलिस्ट, उन्हनि जा लख थोरा असां सां अॼोके प्रोग्राम में सहकारी आहिनि। जी बिल्कुलु। उनखां अलावा फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान, SIUT क्योंकि SIUT अपना है, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, आराम का नाम है, डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म, हर्बियन समरस हिकिड़ी इहा बि शरबत जी बॉटल आहे जेका 5 गिलासिस तव्हांखे ठाहे ॾेई सघे थी। उनखां अलावा 7 हर्बल नेचुरल स्किन केयर। 7 हर्बल जो मूं ॾिठो पे सर्च पे कयो त उनमें काफ़ी ॿिया बि प्रोडक्ट्स आहिनि। ईद अचण वारी आहे त इनखे मिस न कजो, ज़रूरु यूज़ कजो जेकॾहिं पंहिंजी स्किन जी केयर करणु चाहियो था तव्हां त। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स, उहे सभु माण्हू जेके पाउडर वणे थो हणु, जी मूंखे वणंदो आहे ॾाढो, त उहो ज़रूरु तव्हां जेको आहे ब्लैक रोज़ जो यूज़ करियो। शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई, टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना, शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या शारजा शारजा, अल खिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे, फॉर मी परफ्यूम बॉडी स्प्रे बाहे ऐं परफ्यूम बाहे, तव्हां असां सभु यूज़ कयूं था जेको। उनखां अलावा जी FC बिल्डर्स एंड डेवलपर्स, अखुवत किसी आस को टूटने न दे, इनेक्स हर घर की ज़रूरत, लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला, ब्रिज पावर बैटरीज़, इन्हनि सभिनी जा असां थोरा ई तव्हां जे प्रोग्राम में सहकार कयो आहे। वाह वाह, असां सां अॼु शेफ फैसल बि रोज़ जीअं हूंदो आहे गॾु आहे ऐं टिप टॉप आहे, खुशवाश आहे, पुछण जी ज़रूरत ई न आहे। रिफ्रेशिंग लॻा पिया आहिनि। करशी जामे शीरी जो इस्तेमालु घणो करियो था, सफ़ा माना रिफ्रेशिंग लॻा पिया हूंदा आहियो माशाल्लाह सां। न पुछा उन खां कजे न जेको ई मायूस मायूस नज़र जवाब ख़ैर आहे, तबियत ठीकु आहे, अॻ में मुर्के थो त माना ओके जी पोजीशन आहे। छा ठाहिणु सेखारींदो? अॼु असां ठाहियूं पिया करशी जामे शीरी सोडा में। ठीकु आहे, करशी जामे शीरी खे असां कोल्ड ड्रिंक सां गॾु यूज़ कंदासीं, जेका ग्रीन ही नालो त नथो वठी सघां भेण जे करे, त इहे असां विझंदासीं थधो खीर हुजे ऐं हिन में असां विझंदासीं 4 खाइण जा चमचा करशी जामे शीरी ऐं हिन खे पहिरीं डिज़ोल्व कंदो हिन जे अंदरि चङी तरह। करशी जामे शीरी कोल्ड ड्रिंक सां गॾु, कोल्ड ड्रिंक सां गॾु ॾाढी ज़बरदस्त थींदी आहे। पहिरीं ॻाल्हि थो ॿुधां, पहिरियों दफ़ो ई ऐं हिन खां हाज़मो ॾाढो सुठो थींदो आहे। अगरि जीअं हेवी शयूं असां खाईंदा आहियूं अफ़्तारी में, हुनजे बाद अगरि तव्हां सोडा बाद में मानी खाई हुन खां पोइ इहा अगरि पियो त ॾाढो सुठो ऐं ॿियो करशी जामे शीरी लाइट बि आहे, उनजे मथां सोडा त माना ॻाल्हि मज़े वारी थी वई वधीक। हाफ गिलास अगरि खीर आहे त हाफ गिलास तव्हां करशी जामे शीरी में। तव्हांजे घर में महिमान आहिनि त उन्हनि खे न पीआरिजो, हाज़मो हुनजो दुरुस्त रहंदो त वरी खाईंदा वञो। सही चयो अथव। जी जी, हे बिल्कुलु तयारु थी वई, बल्कि थोरी ॿाहिरि बि अची वई। वाह वाह, हे ॾिसो, हे असांजी करशी जामे शीरी सोडा तयारु थी वई। माना जॾहिं शरबत घटि हुजे तॾहिं बि असां विझी सघूं था, मथे थींदो न उबाल अची वेंदो। करशी जामे शीरी कोल्ड ड्रिंक सां गॾु, हा कोल्ड ड्रिंक सां गॾु। इन जो ज़ाइको अलाए कहिड़ो आहे, थोरी देरि खां पोइ जॾहिं अफ़्तार कंदासीं त पोइ चखे ॾिसंदासीं, पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं असां। तव्हां भला ट्राए करे सघो था, जीअं शेफ सभु तव्हांखे तरीक़ो सम्झायो या ॿुधायो। सो ॿी का शइ वरी तव्हां खां पोइ सिखंदासीं या बसि? जी बिल्कुलु आहे, सेखारींदव न, ईअं का तिरजाइजो असांखे। अञा टैंक बि आहे असां। वाह वाह। सो अॼु असां सां गॾु
कचहरी करण जे लाइ ॼाण ॾियण जे लाइ स्कॉलर बि असां सां गॾु आहे ज़ाकिरा सैयदा मुना काज़मी उनखे मोना काज़मी साहिबा अव्हांखे भली कार्ड चऊं था कीअं आहियो ठीकु आहियो अव्हां जी ऐं उन खां अलावा हेॾा मुंहिंजे पासे जेके आहिनि नाथ खां वेठल आहिनि अतीका आसिफ अव्हांखे भली कार्ड चऊं था ऐं नाबा रिज़वी अव्हांखे बि भली कार्ड चवां थी ऐं किरण फिरोज़ी अव्हांखे बि असीं भली कार्ड चऊं था वाह वाह ॾाढो सुठो सुहिणो ऐं छा ख़्यालु आहे तव्हांजो पहिरियों ई नातिया कलाम जी स्टार्ट जी 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 तमामु नेक ख़्यालु आहे त अतीका या आसिफ खे चवंदासीं तव्हांखे नात ॿुधाए जी बिस्मिल्लाह मुस्तफ़ा पाक पधरो लखन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में हशर वेल हूंदा सवेरा जराणा इन्हीअ मां मोहम्मद परे खां सुञाणा हशर वेल हूंदा सवेरा जराणा इन्हीअ मां मोहम्मद परे खां सुञाणा हूंदसि छोटकारे जो झंडो हथन में हूंदसि छोटकारे जो झंडो हथन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में कंदो है को पंहिंजी रुगो जान पुखती मोहम्मद जे मन में या उम्मती कंदो है को पंहिंजी रुगो जान पुखती मोहम्मद जे मन में या उम्मती अहिड़ियूं तो सचायूं ॾेखारे ॾुखन में अहिड़ियूं तो सचायूं ॾेखारे ॾुखन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में जहन्नुम खे हूंदी अहिड़ी मौज मस्ती इन्हीअ बाह खे बि हटाए का हस्ती जहन्नुम खे हूंदी अहिड़ी मौज मस्ती इन्हीअ बाह खे बि हटाए का हस्ती गुलामी वतन जी ख़ुशी हर चमन में गुलामी वतन जी ख़ुशी हर चमन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में सही ॻाल्हि चई त असांखे निजात जेका आहे उहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र ऐं फ़िक्र सां ई मिलंदी त हीअ निजात जो अशरोब आहे त घणे खां घणो दुरूद शरीफ़ जो विर्द कयो ऐं उन खां अलावा पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो बिल्कुलु साईं जी तरफ़ हलो बिल्कुलु नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं मोटी ईंदासीं तव्हां असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सां जुड़ियल आहियो जुड़ियल ई रहिजो ॾाढी सुठी कचहरी थींदी ऐं असांजूं वॾियूं भेनरूं ख़ासि तौर ते हीउ प्रोग्राम ॾिसंदियूं आहिनि शेफ फैसल जे लाइ बि उन्हनि खे का न का शइ नई सिखण जे लाइ सो उन्हनि जे इंतज़ार जी घड़ी बि ख़तमु कयूं था ऐं शेफ फैसल खां पुछा कयूं था त हाणे असांखे छा सेखारींदो बहितर टैंग जी कुल्फ़ी खाओ ऐं हिनखे कुल्फ़ी जा सांचा मिली वेंदा आहिनि हे मोल्ड मिलंदा हिन में त हिन में विझंदासीं हिकु गिलास तक़रीबन पाणी खणंदासीं ऐं टैंग जो जेको साशे आहे हिन में हिकु गिलास में 3 खाइण जा चमचा ऐं हिकु जग में 11 खाइण जा चमचा तव्हां विझी हिनखे डिज़ोल्व कंदो त तव्हांजी ड्रिंक तयारु थी वेंदी त हाणे मां वटि हिकु गिलास आहे त मां हिन में 4 खाइण जा चमचा विझां पियो छाकाणि त गिलास थोरो वॾो आहे सही सही 4 खाइण जा चमचा टैंग
मैंगो फ्लेवर हले बि पियो त अंब अञा ताईं नाहे आयो। अने अंब न आयो आहे त हुनजी कुल्फ़ी तव्हां ठाहे सघो था। ऐं गर्मी बि आहे त गर्मी में सुठी लॻंदी आहे। हिन खे डिज़ोल्व कंदो ऐं जेके कुल्फ़ी जा सांचा मिलंदा आहिनि हिन में विझी छॾंदो। हिन खां पोइ हिनखे पैक करे ऐं तव्हां हिनखे फ्रीज़र में रखंदो त 8 खां 10 कलाक में कुल्फ़ी तव्हांजी तयारु थी वेंदी। ऐं गिलास जेको आहे हे पूरो हिकिड़ो हिन मां भरिजी वेंदो। कुझु आहे थोरो ॾुखियो माना हिन में भरणु ॾुखियो आहे। असल में हिते स्टूडियो में घर में त असां ॾोही सां ई भरी वठंदा आहियूं। त हिन खे कवर कंदो तव्हां ऐं हिनखे फ्रीज़र में रखी छॾिजो। अच्छा कवर करण खां पोइ वाह वाह 8 खां 10 कलाक में ही कुल्फ़ी निकिरी ईंदी। जॾहिं हिनखे खाईंदो त हिनजे मथां कुल्फ़ी लॻल हूंदी ओके स्टिक जी जॻह। ॿारनि लाइ माना का नई शइ थी वई। ज़बरदस्त क़िस्म बल्कि सभु खाई सघंदा, वॾा सभु बि खाई खाई सघनि था। सघंदा। गर्मियुनि में त सभु शौक़ सां खाईंदा। को को बि फ्लेवर बारे में ॿुधाईंदा आहियो वरी वधीक विटामिन सी हूंदो आहे छा? बिल्कुलु बिल्कुलु। असल में आऊं जी रेसिपी जेका ठाही पई हुन जेको शेप उन में एॾो गश थी वियसि हली। बिल्कुलु तव्हां सही यादि ॾियारियो, टाइम ते यादि ॾियारियो त टैंग जेका आहे उहो इस्तेमालु करियो। छो जो टैंग में जेको आहे विटामिन सी आहे जेको असांजे इम्यून सिस्टम खे बूस्टअप कंदो आहे। ऐं स्पेशली हिन रोज़ा आहिनि त असांखे उन शइ जी ताक़त जी ज़रूरत आहे त टैंग जो घणे खां घणो इस्तेमालु कयो तव्हां। ॾाढो सुठो। ऐं हीअ जेका कुल्फ़ी तयारु कई आहे शेफ फैसल इहो असां रखूं था फ्रिज में कुझु नए तरीक़े सां न। असां सिर्फ़ु शरबत पी करे थोरो थी वेंदा आहियूं। बिल्कुलु तमामु सिंध में खाईंदासीं, शाहिद बि खाईंदो ऐं ख़ासि तौर ते ज़फ़र ॾाढो शौक़ीन आहे। उनखे माना जेको आहे न सो ही 2-3 कुल्फ़ियूं उनखे ॾींदोसांव। ठीकु आहे। ॾाढो सुठो असांजो फ्लेवर आहे टैंग जो। कल्ह बि मूंखे चई त ॿाहिरि वठी हलो। मां चयो मां हाणे मूंखे टाइम ज़फ़र जी मोहबत आई आहे। सो हाणे अॼु गॾिजी खाईंदासीं ज़फ़र ऐं मां। सो वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां असांजे प्रोग्राम में लख थोरा तव्हांजा। सो हाणे असां सां गॾु आलमा बि आहे, ज़ाकिरा जी जी सैयदा मोना काज़मी साहिबा। अच्छा हमें ये बताइएगा, शहादत की तरफ तो हम चलेंगे लेकिन पहले जो है वो हमें मौला अली अलैहिस्सलाम जो हमारे पूरे कायनात के मौला हैं उनकी विलादत के बारे में कुछ बताइए, कुछ मनाजिर जो हैं वो बताइएगा। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलना मिनल मुतमस्सिकीन बिविलायत अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। पहले तो मैं आप सबकी बहुत शुक्रगुजार हूँ कि आपने मुझे मौका दिया, आपने हमें टाइम दिया। मैं यहाँ पर आई और इतनी अच्छी नूरानी महफिल का एक हिस्सा मुझे बनाया। और मौला अली अलैहिस्सलाम बेशक ये वो ज़िक्र है कि ख़ुद रसूल खुदा मोहम्मद मुस्तफ़ा फरमाते हैं कि इस ज़िक्र से अपनी मजालिस को, अपनी महाफिल को ज़ीनत दें, क्योंकि ये ज़िक्र मेरा यानी रसूल खुदा का ज़िक्र है। रसूल खुदा का ज़िक्र अल्लाह का ज़िक्र है और अल्लाह का ज़िक्र बेशक इबादत है। तो गोया ये एक इबादत इलाही हमारी यहाँ पर चल रही है। और जहाँ तक विलादत मौला अली अलैहिस्सलाम की बात है तो वो वाहिद इमाम, वो वाहिद शख्सियत इस कायनात की कि जो खाने काबा में जिनकी विलादत हुई। सुभान अल्लाह। और इतनी नूरानी विलादत, इतनी बेहतरीन विलादत कि जब विलादत का वक्त करीब आया तो उनकी वालदा बीबी फ़ातिमा बिनते असद फरमाती हैं कि मैं खुद ब खुद खाने काबा की तरफ चलती चली गई और फिर मैंने काबे के पर्दे को पकड़कर दुआ मांगी कि परवरदिगार आलम मेरे लिए ये मंजिल आसान फरमा दी। फरमाती हैं कि जब विलादत का वक्त करीब था और कभी मैं बुतों के सामने से गुजरा करती थी तो मुझे अंदर से आवाज़ आती थी कि मुझे जल्दी से बुतों के पास से गुजर जाना चाहिए। और कहती है कि वो वक्त आया कि दीवार काबा शक हुई और बीबी अंदर चली गई, जबकि काबे पे ताले लगे होते थे बाहर से। काफ़ी लोग इसकी रिवायत करते हैं जिन्होंने अपनी आँखों से देखा कि बीबी अंदर चली गई। जनाब अबू तालिब जानते थे शायद, जो उन्होंने ढूंढने की भी कोशिश नहीं की। और लोगों ने रिवायत की कि मौला के काबे की दीवार शक हुई और आज भी वो निशान काबे में मौजूद है जहाँ से दीवार काबा शक हुई और मौला अली की विलादत के लिए बीबी अंदर गई। और जब अंदर गई हैं बीबी, उसका भी आलम कुछ अलग ही है। 3 दिन तक बीबी अंदर मौजूद है। आलम इसके बाद आपसे कंटिन्यू करेंगे। बिल्कुल। मैं चाहता हूँ कि प्रोग्राम मनकबत की तरफ चलते हैं। जी जी जी, क्या कहने नाबा रिज़वी क्या चंद असांखे मनकबत ॿुधाई जो पंहिंजी प्यारी आवाज़ में। तू अली की करता है हम सरी, तू अली की करता है हम सरी, ये तेरे ज़मीर की भूल है,
تجھ میں علی کی ولا نہیں، تجھ میں علی کی ولا نہیں، تیری بندگی بھی فضول ہے، تو علی کی کرتا ہے ہم سری، یہ جو کر رہا ہے تو سختیاں، میرے پیار کا ہے یہ امتحان، تجھے تخت پر بھی سکون نہیں، مجھے نار پر بھی ملی امان، میں اردو کو کیوں نہ اردو کہوں، میں اردو کو کیوں نہ اردو کہوں، میری زندگی کا اصول ہے، میں مروں تو لب پہ ہو یا علی، میں مروں تو لب پہ ہو یا علی، مجھے سمجھنا قبول ہے، تو علی کی کرتا ہے ہم سری۔ قسمت पंहिंजी जेतिरी केॾी भली प्यारी आहिनि ओतिरो आवाज़ प्यारो आहे माशाल्लाह निब्र रिज़वी साहिबा जो। ॾाढो सुहिणो। ऐं आउं चवां पियो त क़िस्मत पंहिंजी केॾी भली आहे ऐं असांजो वारिस मौला अली आहे। हा ऐं असां उन्ही जो ज़िक्र करे रहिया आहियूं मुसलसिल। हा सुभान उन्ही अल्लाह। ॻाल्हि खां असां कंटिन्यू बिल्कुलु, बिल्कुलु, करियूं, जी। जहाँ से छोड़ा था वहीं से कंटिन्यू करें। जो आलम था खाने काबा के अंदर का, जब बीबी तशरीफ़ लेकर गई हैं और पैदाइश के 3 दिन तक बीबी खाने काबा में मौजूद हैं, बाहर ताले लगे हुए हैं और बीबी अंदर मौजूद हैं, यानी कि ख़वाने नेमत जो आया करता था उस वक्त 3 दिन तक जन्नत से आया करता था। और जब 3 दिन के बाद बीबी बाहर आई हैं लेकर और देखती हैं कि मौला अली आंखें ही नहीं खोलते। जब रसूल खुदा तशरीफ़ लाते हैं और बीबी ये शिकायत करती हैं, एक परेशानी का इजहार करती हैं कि जब से ये बच्चा पैदा हुआ है और इस दुनिया में आया है तो उसने अभी तक आंखें ही नहीं खोली। तो रसूल खुदा मुस्कुरा कर अपने हाथों में ले लेते हैं और जब अपनी आगोश में लेते हैं तो पहली ज़ियारत जो मौला अली ने की है वो रसूल खुदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वो दिन था और मौला अली की ज़िंदगी का आखिरी दिन था। मोहब्बत वैसे ही रसूल खुदा से रही, हर जंग में साथ हैं, हमेशा सिपर बने रहे, हमेशा मौला अली रसूल खुदा के आगे एक गार्ड की जो सूरत होती है, हिफाजत मुहाफिज बनते रहे और मुहाफिजत करते रहे। जिसका मैं मौला उसका अली मौला, जिसका मैं, और इसीलिए रसूल खुदा ने हाथों को बुलंद करके सबको दिखा दिया कि मन कुंतो मौला मौला अली मौला। वाह पाण करीम इहो बि त फरमायो त मां इल्म जो शहर आहियां, मौला उन जो दरवाज़ो आहे, बेशक माना स्टार्ट उतां थींदो, उतां खां थींदो, एंट्री माण्हू उतां थींदो, पोइ वरी उते मुलाक़ात थींदी। वाह वाह सुभान अल्लाह। मोहब्बत का आलम रसूल खुदा की भी ये है कि कदम कदम पे फजीलतें उजागर हो रही हैं। सही ये फजीलतों पे आएंगे, आज पूरा प्रोग्राम ही उन पे इंशाअल्लाह। जी। तो ज़ैनुल आबिदीन साहिब असां सां गॾु आहे, हाफ़िज़ ज़ैनुल आबिदीन चन्नड़, ॾाढो सुठो हूअं त आवाज़ बि हुनजो बहितरीनु आहे, पर हिन लम्हे वरी ॾिसूं त छा कीअं जलवो अफ़रोज़ थिए थो। ऐं माशाल्लाह क्यूट आहिनि। माशाल्लाह जी बाबा। छा ॿुधाईंदा असांखे? पहिरियां त तव्हां सभिनि खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पहिरियां मां हाणे मनक़बत मौला अली जी ॿुधाईंदी। जी जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, क्यों और किसी दर से, क्यों और किसी
در سے کیوں اور کسی در سے جو کچھ ہمیں ملنا ہے تیرے در سے جو کچھ ہمیں ملنا ہے تیرے در سے صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. او پڑھنا قصیدہ حق دے ولی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا سارے لگا مل کے لگا نعرہ علی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا او پڑھنا قصیدہ علی مولا 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 زہرا دا شوہر پیرا دا پیرے زہرا دا شوہر پیرا دا پیرے او میں قید سے واکنا امیرے او میں قید سے واکنا امیرے اتت سراتوں عرش اولا تائی سارے دسارا رتبہ لیدہ او پڑھنا قصیدہ حق دے ولی دا او پڑھنا قصیدہ علی مولا 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 جھکیا درتے بن کے سوالی جھکیا درتے او بن کے سوالی او عزت ملی ہے جگ تو نرالی او عزت ملی ہے جگ تو نرالی ہی پہلا کیا کھڑے میں کو گلندر سگیاں مگر میں علی دی گلی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا او پڑھنا قصیدہ حق دے ولی دا سارے لگا مل کے لگا نعرہ علی دا پڑھنا قصیدہ ایک عام بالے دوجا خاص بالے او جڑا خاص بالے او سیدہ دلالے او جڑا خاص بالے او زہرا دلالے او نیزے تے چڑھ کے قرآن سنایا سب نو پڑھایا سب نو پڑھایا کلمہ نبی دا او پڑھنا قصیدہ سبحان اللہ سبحان اللہ. یقین کयो کا بناوٹ نہ ہے हिननि जी सुर खे मथे खयो पे न मुंहिंजे दिलि में धक पे लॻो महसूस पे थियो सफ़ा उहे सभु शयूं चाहे त जॾहिं दिलि सां का ॻाल्हि पढ़बी आहे या चइबी आहे उहा दिलि ते लॻंदी अथव कैफ़ियत इहो सच आहे. बिल्कुलु. सो हाणे छा ख़्यालु आहे तव्हांजो त ॿियो कुझु ॿुधिजे वरी सुहिणो ई कुझु वठो छो उन सुरूर में आहियूं त उहो सुरूर बरक़रार हुजे त वधीक बहितर रहंदो. वाह 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 जी. कंहिंखां ॿुधंदव? किरण फेरोज़ी खां. जी. नबी के बाद जो चाहे
दिखाई देता है नबी के बाद जो ऊंचा दिखाई देता है अली वली वो तन्हा दिखाई देता है अली वली वो तन्हा दिखाई देता है दुरूद पढ़ना नबी पे नबी की तीरथ पे दुरूद पढ़ना नबी पे नबी की तीरथ पे मुझे निजात का रास्ता दिखाई देता है मुझे निजात का रास्ता दिखाई देता है जो है मकाम पे दीने नबी के काम आया जो है मकाम पे दीने नबी के काम आया मेरे नबी का ही कुंबा दिखाई देता है मेरे नबी का ही कुंबा दिखाई देता है लगाओ नारे हैदर जरा सरे महफिल लगाओ नारे हैदर जरा सरे महफिल के साफ इस से अकीदा दिखाई देता है कि साफ इस से अकीदा दिखाई देता है नबी के बाद जो ऊंचा दिखाई देता है अली वली वो तन्हा दिखाई देता है सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सां जुड़ियल आहियो जुड़ियल ई रहिजो ॾाढी सुठी कचहरी थींदी सवाल ना करें आप बताती जाएं हम सुनते जाएं फजीलतें बता रही थी कदम बेशक कदम फजीलतें इतनी ज़्यादा हैं खुद रसूल खुदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कितनी फजीलतें मौला अली की अपनी ज़बान से बयान करके चले गए मोहब्बत इतनी ज़्यादा है कभी कहते हैं अना व अली मिन नूरिन वाहिद कि मैं और अली एक ही नूर के दो टुकड़े हैं कभी कहते हैं अना मदीनतुल इल्म व अलियन बाबुहा कि मैं और
علی میں علم کا شہر ہوں اور علی اس کا دروازہ ہے. کبھی کہتے ہیں علی کے چہرے کو دیکھنا عبادت ہے, کہیں کہتے ہیں علی کا ذکر کرنا عبادت ہے. فضیلت مولا علی کی اتنی زیادہ کہ جس سے کوئی انکار نہیں کر سکتا. خود ابن الحدید معتزلی ہیں کہ جو اہل تشیع نہیں ہے, شیعہ نہیں ہے, لیکن اتنی ریسرچ ہے ان کی مولا علی پر کہ نہج البلاغہ کی تفسیر شرح انہوں نے بنائی ہے, اور اس شرح میں وہ خود لکھتے ہیں کہ مولا علی ابن ابی طالب کی شخصیت میں نے کائنات میں وہ واحد شخصیت دیکھی ہے کہ جس کا جو پہلو اٹھا کر دیکھو وہ مکمل نظر آتا ہے. ورنہ اگر ہم لوگوں کو دیکھیں تو متضاد صفات لوگوں میں نہیں پائی جاتی. مطلب کوئی بہت بڑا عالم ہے تو ضروری نہیں ہے کہ وہ بہت بڑا عالم ہے تو وہ بہت بڑا عبادت گزار بھی ہے. کوئی بہت بڑا عبادت گزار ہے تو ضروری نہیں بہت بڑا سخی بھی ہے. کوئی سخی ہے تو ضروری نہیں کہ وہ اتنا ہی بڑا شجاع ہے. وہ کہتے ہیں لیکن مولا علی ابن ابی طالب کی شخصیت کا جو پہلو میں نے اٹھا کر دیکھا تو ہر طریقے سے مولا علی کی شخصیت مکمل نظر آئی. کہ اگر علم کے میدان میں دیکھا تو خطیب منبر سلونی نظر آئے, اور جنگ کے میدان میں دیکھا تو لافتہ نظر آئے. اگر ہم رمضان پہ بات کریں نعت کھاں تھی کرے ان کھاں پوئے پا رمضان تے بھی گنہائی جی تاں جی مرضی آ. हाणे जेकॾहिं का औरत ख़ासि तौर ते फरमाइश करे नात जी, हूअं बि माना मर्द वीचारो चुप हूंदा, पर हीअ त वरी सुठो कमु आहे. सुभान अल्लाह कयो. जी जी बिल्कुलु. रिज़वाना हसन खे चवंदासीं त असांखे नात ॿुधाइनि. मन कुल तो मौला फाज़लियन मौला शहादत पाई मस्जिद में, जो हुए काबे में पैदा और शहादत पाई मस्जिद में. खुदा के घर का वो मालिक और बशर भी अली मौला मौला 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 अली मौला मर कर तो मौला मन कर तो मौला. कि कहे जिनको नबी मन का तो मौला लहमो काना हमीम. कहे जिनको नबी मन का तो मौला लहमो काना हमीम. नबी का मुवसी अल मुख्तसर यूं भी है
तमामु ख़ूबसूरत आवाज़ सोनिया शफ़ीक जो माज़रत सां जो नालो मूं सवेर ग़लति वठी वरितो सोनिया शफ़ीक हुई असां सां गॾु जे तमामु पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में मनक़बत असांखे ॿुधाई त उन्ही ॻाल्हियुनि जे सिलसिले खां पाण शुरू कयूं जी जी बिल्कुल बिल्कुल जी वहीं से जहाँ जी जी बात की तो रमज़ान के रोज़े मौला किस तरीके से होते थे कि हम तो इतने लंबे लंबे दस्तरखान बिछाते हैं और एक एहतमाम होता है। जब आखिरी रोज़ा मौला ने इफ्तार किया था 19 रमज़ान का तो अपनी बेटी बीबी उम्मे कुलसूम के घर पे मौजूद थे। तरीका ये था कि कभी किसी औलाद के घर कभी किसी औलाद के घर और बच्चे बड़े खुश होते थे कि आज बाबा हमारे साथ इफ्तार करेंगे। स्पेशली बेटियों को अपने बाप से बहुत मोहब्बत होती है तो बीबी उम्मे कुलसूम बड़ा एहतमाम कर रही थी और कहती हैं कि जब दस्तरखान लगा इफ्तार का वक्त आया तो मैंने एक कांसे में दूध और थोड़ा सा नमक रखा और उस पर भी मुझे बाबा ने कहा कि कभी तुमने अपने बाप को देखा कि उसने एक दस्तरखान पे 2 नेमतों से कभी इफ्तार किया हो। बेटी थी कहती है कि मैंने चाहा मैं नमक हटा लूं लेकिन बाबा ने कहा नहीं ये दूध का प्याला यहाँ से हटा लो और फ़कत नमक से मौला अपना इफ्तार किया करते थे। तो ये इफ्तार इतना सादा होता था और फ़कत इबादत इलाही। और रमज़ान में तो वैसे ही रसूल खुदा ने फरमाया कि शाबान का महीना मेरा महीना है और रमज़ान का महीना खुदा का महीना और खुदा रमज़ान के महीने में हर मुसलमान को अपनी मेहमानी में कबूल कर रहा है। बिल्कुल उसी तरीके से जैसे हमारे घर कोई मेहमान आता है हमारा दिल चाहता है कि हम हर चीज़ अपने मेहमान के सामने पेश कर दें और यही हम अल्लाह की मेहमानी में हैं तो यकीनन अल्लाह का भी यही दिल चाहता होगा कि मैं हर चीज़ अपने बंदे को अता करूं। इसलिए रहमतों के दरवाजे खोल दिए बरकतों के दरवाजे खोल दिए। जो मांगना है इस महीने में मांग लो पूरे साल के लिए मांग लो पूरे खानदान के लिए मांग लो परवरदिगार अता कर रहा है। तभी तो कहते हैं मांग लो चश्मे तर मांग लो। सो मेहमान जी ॻाल्हि निकिती आहे त जेकी हिते मेहमान पहुतल आहिनि उन्हनि खे ॿुधंदा हलूं पाण। जी बिल्कुल बिल्कुल हाणे असां सां गॾु रिज़वाना हसन आहिनि उन्हनि खां असां नात ॿुधंदा जी नात बहुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि नबीना सल्ले अला मोहम्मदिन। खुश नसीबी ने मेरा साथ दिया बचपन से। खुश नसीबी ने मेरा साथ दिया बचपन से। मुझ पे है शाहे मदीना की अता बचपन से। सैयदा ज़हरा के बच्चों से मोहब्बत करना। सैयदा ज़हरा के बच्चों से मोहब्बत करना। हमको घर से है यही दर्स मिला बचपन से। हमको घर से है यही दर्स मिला बचपन से। और नाम अहमद में गुजरते हैं शबो रोज मेरे। नाम अहमद में गुजरते हैं शबो रोज मेरे। नात ख्वानी है बस एक शौक मेरा बचपन से। मेरे होठों पे है आका की सना बचपन से। और मैं हूँ फारूक़ी वफादार अली के घर का। मैं हूँ फारूक़ी वफादार अली के घर का। मिल रहा
نسبت کا صلہ بچپن سے مل رہا ہے مجھے، نسبت کا صلہ بچپن سے میرے ہونٹوں پہ ہے آقا کی ثنا بچپن سے. سبحان اللہ سنو ऐं नाते कलाम जेका ॻाल्हि हुई उहा ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त हुई. त नंढपण खां ई जेकॾहिं पाण पंहिंजनि ॿारनि खे दीन तरफ़ माइल कंदासीं, उन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं त उहे अॻिते वधी करे बाशऊर बि थींदा ऐं समाज सुधारक बि थींदा ऐं हिन मुआशरे जे कम बि ईंदा. अमन पसंद भी रहंदा हुए हमेशा. बिल्कुल सही था चओ. सो बात हो रही थी मौला अली की, थोड़ी बहादुरी की बात भी हो जाए उनकी. बिल्कुल, बहादुरी तो हम सब जानते हैं कि मौला अली की ऐसी है कि अभी झूले में मौजूद हैं और एक अजदहा आता है उसके 2 टुकड़े कर देते हैं. मौला अली का आलम बहादुरी का ये है कि जो दर खैबर 40 दिन तक फ़तह नहीं हो रहा था, खुद रसूल खुदा ने पुकारा नादे अली पढ़ के, और जब मौला अली आए तो वो दर खैबर जिसे कई लोग मिलकर खोला करते थे, फ़कत 2 उंगलियों पे दर खैबर मौला अली ने उखाड़ कर फेंक दिया. बहादुरी का आलम इतना ज़्यादा है कि जिस जंग में मौला अली होते थे उस जंग में फतहयाबी लिखी जाती थी, और कभी तलवार टूट कर गिर जाए तो आसमान से तलवार परवरदिगार आलम नाजिल कर दिया करता था. ये बहादुरी का आलम. और वो जो जुल्फ़िकार मौला अली को अता हुई वो भी ऐसी जुल्फ़िकार थी कि आम हाथ उसे चला नहीं सकता था. उसकी फजीलतें इतनी ज़्यादा हमने सुनी है कि यहाँ तक किताबों में मौजूद है और उलमा मुज्तहिदीन बयान करते हैं कि जुल्फ़िकार को चलाने के लिए भी अली जैसा हाथ चाहिए, वरना वो जुल्फ़िकार इतनी भारी थी कि उसको चलाना भी कोई आसान नहीं था. और ऐसी जब मौला अली जंगों में लड़ते थे और तलवारें चलाते थे तो ऐसा नहीं था कि सर काट रहे हैं, जो सामने आ रहा है वो मारा जा रहा है. बाज़ लोगों के सर छोड़कर, एक बार मालिक अश्तर ने पूछा, सहाबी मौला अली हैं और सहाबी रसूल भी हैं, उन्होंने पूछा क्या वजह है कि आप सबके गले नहीं कट रहे होते जब तलवार आप जंग में चला रहे होते हैं, आप गर्दनें छोड़ कर क्यों तलवार चला रहे होते हैं? कहते हैं कि इसके बाद कई नस्लों के बाद इसमें एक कोई बच्चा पैदा होगा जो इस्लाम को कबूल करेगा और वो दीन पर चलने वाला होगा. नस्लें देख कर दुश्मनान अहले बैत में से भी और दुश्मनान इस्लाम से कत्ल किया जाता था. तो ये मौला अली की फजीलतें हैं कि जब जंग लड़ते थे तो कभी अपने नफ्स को बीच में आने नहीं देते थे, और वही नफ्स था जो आखिरी तक पहुंचा. और जब ज़रबत लगी तो आवाज़ आई फुस्तो भी रब्बिल काबा के रब्बे काबा की कसम में कामयाब हो गया. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. सो हाणे नात हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधणी साथ जी फातिमा मंजूर का नासी पाण पाया है बेकसी हुदूद हमसे निकल गया ख्याल हज़रत जब आ गया सुकून पाया. कभी मैं सुबह अज़ल गया कभी मैं शाम अबद गया. कभी मैं सुबह अज़ल गया कभी मैं शाम अबद गया. तलाश जाना मैं कितनी मंजिल खुदा ही
सुकून पाया मेरे जनाजे पे रोने वालों फरेब में हो बगौर देखो मेरे जनाजे पे रोने वालों फरेब में हो बगौर देखो मरा नहीं हूँ गमे नबी में लिबास हस्ती बदल गया हूँ सुकून पाया है बेकसी में हुदूद गम से निकल गया हूँ ख़याल हज़रत जब आ गया है तो गिरते गिरते संभल गया वाह क्या कहने गिरते गिरते सुभान संभल अल्लाह, गया वाह सुभान अल्लाह। सो असां सां गॾु रहिजो असीं वठूं था ब्रेक मोटी ईंदासीं कचहरी क़ाइमु रहंदी ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था थोरी साई डिघी थी वई इंतज़ारु यकीनन तव्हांखे बि हूंदो असांखे बि हूंदो आहे तव्हां सां कचहरी करण जो ऐं यकीनन तव्हांखे हिन वक़्तु अफ़्तार जो बि इंतज़ारु हूंदो इहो इंतज़ारु अलाह जी बारगाह में ॾाढो मक़बूल आहे ऐं हिन इंतज़ार जी पंहिंजी ॻाल्हि आहे पंहिंजी कैफ़ियत आहे जेतिरो इंतज़ारु थींदो आहे तेतिरी फज़ीलत वधंदी आहे पाण कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं न हूअं बि पाण पढ़ियो आहे त नमाज़ जॾहिं पढ़णु वञूं था मस्जिद जो जेको फ़ासिलो आहे जेतिरा क़दम तव्हां खणंदव ओतिरो तव्हांखे सवाबु मिलंदो सो हीउ जेको इंतज़ारु आहे जेतिरो इंतज़ारु थिए थो ओतिरो सवाबु आहे इरशाद ॾिसो न तव्हां असांजे अॻियां क़िस्मे क़िस्मे जा खाधा पयल हूंदा आहिनि पर असां अज़ान जो इंतज़ारु कंदा आहियूं अज़ान अचे त असां रोज़ो खोलियूं मतिलबु कहिड़ी न ख़ूबसूरती आहे फीलिंग आहे ऐं इहा ई शइ जेका आहे अलाह ताला खे तमामु घणी पसंदि आहे त हिन मां फ़ाइदो वठो ऐं घणे खां घणियूं दुआऊं करियो ऐं अक्सर दुआउनि ते ॾाढो हू कंदी आहियां छो जो दुआऊं जेके आहिनि यकीन करियो क़बूल थियनि थियूं अॼु न सुभाणे न कॾहिं न कॾहिं क़बूल ज़रूरु थींदियूं या उनजो अजर अव्हांखे ज़रूरु मिलंदो चवंदा आहिनि रब अॻियां देरि आहे पर अंधेर न आहे अंधेर न आहे दुआउनि ते इबादत ते जेको आहे असां मौला अली अलैहिस्सलाम जे बारे में ॻाल्हाए रहिया हुआसीं त आपसे यही पूछेंगे कि मौला अली अलैहिस्सलाम की इबादतें और अल्लाह ताला से ताल्लुक़ कैसा था मौला अली अलैहिस्सलाम का अल्लाह से ताल्लुक़ ऐसा था कि मौला फरमाते हैं कि जब मैं चाहता हूँ कि मैं अल्लाह से कलाम करूँ तो मैं नमाज़ पढ़ता हूँ और जब मैं चाहता हूँ कि अल्लाह मुझसे बात करे तो मैं कुरान पढ़ता हूँ। ये मौला अली की नमाज का आलम था कि इतने महव हो जाते थे नमाज में कि किसी जंग में जब तीर लग गया टांग में और पैर से तीर निकाला गया लेकिन तकलीफ़ बहुत ज़्यादा हो रही थी तो किसी ने कहा कि अभी ना निकालो, जब अली नमाज में मशगूल हो जाएं तो उस वक्त तीर निकाल लेना। और ऐसे ही हुआ, इतने महवे नमाज थे मौला अली उस बारगाह खुदावंदी में कि जब मौला अली सजदे में गए हैं और तीर निकाल लिया गया, मौला अली को पता भी नहीं चला। तो ये इबादतों का मौला अली की आलम है कि वक्त जब शब ज़रबत थी और मौला अली को सुबह ज़रबत लगने वाली थी, लेकिन रात में इबादत का आलम ये था कि जब सहन में आते थे अपने तो सितारों को गवाह बनाते थे कि ऐ सितारों गवाह रहना कि मैंने बारहा तुम्हें गुरूब होते देखा लेकिन तुमने अली को कभी सोते हुए नहीं देखा, बल्कि हमेशा इबादत इलाही में अली का सर सजदे में ही रखा देखा। और यही फजीलत अल्लाह ने दी कि पैदाइश हुई तो खुदा के घर में, और जब शहादत हुई और ज़रबत लगी तो वो भी सजदे में और नमाज में लगी, क्योंकि महबूब तरीन मशगला यही था इस घराने का
کہ نمازیں پڑھنا, روزے رکھنا, یہاں تک کہ بچے بیمار ہو جائیں تو انہیں حسن و حسین کو ترغیب دی جاتی تھی کہ منت مانو کہ ہم صحت یاب ہو جائیں گے تو ہم روزے رکھیں گے, اور پھر روزے رکھے بھی جاتے تھے بچوں کی طرف سے بھی, بڑوں کی طرف سے بھی. تو یہ فضیلتیں ہم اگر لیتے ہیں اپنی زندگی میں تو ہماری زندگیاں سنور جاتی ہیں. عبادت کا طریقہ اگر ہم چاہتے ہیں کہ ہم کسی سے سیکھیں تو وہ مولا علی کی عبادت کو دیکھ کر ہم سیکھ سکتے ہیں. ॻाल्हि वरी इहा बि आहे त पाण जेकी कचहरी कयूं था, ॻाल्हियूं कयूं था, ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते सुहिणियूं आहिनि सभई, पर उन्हनि जीअं कयो पए उहो असांखे करिणो आहे, अमल करिणो आहे. पाण उन्हनि जे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे खणूं या मौला अली जी ज़िंदगी खणूं, उन्हनि सभिनी जी ज़िंदगी में जेको कुझु वहियो वापिरियो आहे ओड़ा थियण जी कोशिशि कयूं, मतिलबु उहे उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी कोशिशि कयूं त छा ज़िंदगी हूंदी असांजी. सुभाणे अल्लाह, सभु कुझु सेट थी वेंदो. ऐं इन्हनि तव्हांजी ख़ूबसूरत ॻाल्हियुनि सां गॾु जेकॾहिं असां नात ॿुधी वठूं त प्रोग्राम जो जेको मज़ो आहे न उहो दुबाला थी वेंदो. हाफ़िज़ा मीरब मंसूर खे चवंदसि उहे असांखे नात ॿुधाई. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा, सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम व बारिक व सल्लिम. ज़हरा पे भेजते जो दुरूदो सलाम है, ज़हरा पे भेजते जो दुरूदो सलाम है, वो सच्चे गुलाम मुस्तफ़ा है, नेक नाम है, वो सच्चे गुलाम मुस्तफ़ा है, नेक नाम है. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन. अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद, अल्लाह के शेर है करार पर दुरूद, अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद. और हज़रत हसन हुसैन के किरदार पर दुरूद. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन. और जन्नत में फातिमा की कनीज़े जहाँ रहे, जन्नत में फातिमा की कनीज़े जहाँ रहे, जन्नत में फातिमा की कनीज़े जहाँ रहे. या रब मेरी दुआ है मेरी माँ वहाँ रहे. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम व बारिक व सल्लिम. सुभाणे अल्लाह, छा ॻाल्हि कई, ॾाढो सुहिणो अंदाज़ ऐं आवाज़ हुयो माशाअल्लाह, ॿुधण जी सादत माणीसीं. सो अॼोको प्रोग्राम ॾाढो सुहिणो रहियो ऐं ख़ासि तौर ते मौला अली जे शान जे बारे में तव्हांखे हूअं बि ॼाण हुई पर वरी बि ताज़ी यादि कईसीं. बिल्कुलु. ऐं उन खां अलावा जीअं असां दुरूद शरीफ में भी इहा ज़िक्र थी, सैयदा जो ज़िक्र थियो, तो अगर हम बात करें कि सैयदा और मौला अली के रिश्ते का तो कैसे बयान करेंगी आप?
मौला अली और जनाब सैयदा सलवातुल्लाह अलैहा का रिश्ता ऐसा है कि कई रिश्ते आए, लेकिन रसूल खुदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का एक ही जवाब होता था कि सैयदा का रिश्ता मेरे बस में नहीं है, जिससे खुदा चाहेंगे मैं सैयदा को उसका रिश्ता दे दूँगा। और मौला अली से अक़्द हुआ जनाब सैयदा का, और आलम ये था कि जब अक़्द होकर घर पर आई हैं तो एक मरतबा अफसुर्दा सी हैं, और मौला अली कहते हैं कि आज तो हमारी शादी की रात है और आप अफसुर्दा सी हैं। तो कहा न जाने क्यों या अली, आज मुझे मेरी कब्र याद आ रही है, क्यों ना आज की रात हम इबादत इलाही में बसर करते हैं। और वो रात इबादत इलाही में दोनों मियाँ बीवी ने बसर की है। और आलम ऐसा है कि फिर जब परवरदिगार आलम ने बच्चे दिए हैं तो वो हसन और हुसैन जैसे हैं, बीबी ज़ैनब उम्मे कुलसूम जैसी बेटियां अता की हैं। और बेशक जो दीन को बचाने वाले, कलमे को बचाने वाले, नमाज को बचाने वाले, ये वो हस्तियां परवरदिगार आलम ने जनाब सैयदा के तवस्सुत से दी हैं। और जनाब सैयदा की ज़िंदगी ख़वातीन के लिए, उनकी सीरत ख़वातीन के लिए एक बहुत बड़ा नमूना है। इसलिए कि हर पहलू पे अगर हम नज़र डालें ना जनाब सैयदा की, बिल्कुल उसी तरह फजीलतें जैसे मौला अली की हैं वैसे ही जनाब सैयदा की। और इसीलिए रसूल खुदा जब तशरीफ़ लाती थी तो खड़े हो जाते थे, कभी मिंबर को छोड़ देते थे, कभी मसनद को छोड़ देते थे। फजीलत बता रहे थे, फ़कत बेटी की नहीं बल्कि अपनी बेटी की भी फजीलत बता रहे थे कि ये वो फ़ातिमा ज़हरा है कि जिसकी नस्ल दीन को बचाने वाली। और हर मकाम पर फजीलत बताई। और हम देखें जनाब सैयदा की ज़िंदगी को उठाकर तो ज़िंदगी ऐसी है जनाब सैयदा की, कहीं तरबियत नज़र आती है, घर के काम करती नज़र आती हैं, कनीज़ों को ऐसे मैनेज करती हैं, ग़ुलामों को ऐसे मैनेज करती हैं कि हफ्ते में अगर 3 दिन खुद काम करती हैं तो 3 दिन अपनी कनीज़ों को आराम देती हैं। ये नहीं कि आज हमारा तरीका क्या है कि पूरे हफ्ते हम अगर कोई मेड रख लेते हैं तो पूरे हफ्ते वो काम करती है और हम सारे काम छोड़ देते हैं। लेकिन बीबी की फजीलत में ये भी शामिल है कि जब चक्की पीसती थी तो मौला हुसैन उनकी गोद में होते थे। और एक मरतबा रसूल खुदा जब तशरीफ़ लाए और देखा कि हाथों में छाले पड़ रहे हैं और चक्की पीस रही हैं तो कहा आप चक्की पीस रही हैं, जनाब फ़िज़्ज़ा कहाँ हैं? तो कहा बाबा आज जो कनीज़ है फ़िज़्ज़ा, कहा आज उनके आराम का दिन है और आज मेरे काम का दिन। ऐसा नहीं कि अगर कनीज़ हैं तो बीबी कनीज़ से काम करवाएं और ख़ुद आराम करें। उस वक्त बच्चे भी संभालती थी, घर के काम भी करती थी और इबादत ऐसी थी कि पूरी रात मुसल्ले पर खड़ी होती थी कि पैरों में वरम आ जाता था। बेशक तव्हां सही पिया चओ, जेका बीबी जे जिन जो किरदार है उहो जेके भी औरतूं आहिनि उन लाइ उत्साह जो कारण है। सही बिल्कुल सही हिते असांजो पंहिंजो प्रोग्राम पूरो थिए थो। बहुत शुक्रिया जी आप हमारे प्रोग्राम तशरीफ़ लाई ऐं नात ख़्वान जेकी असां वटि पहुतल आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी। आख़िर में ज़ैनुल आबिदीन खां नाते कलाम ॿुधंदासीं, पर इन खां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त जेको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में करशी जामे श्री वारनि जो सहकार आहे। उन्हनि जा लख थोरा। करशी जामे श्री ॾाढो सुठो मिठो भलो शरबत आहे। आउं बि पीअंदो आहियां, तव्हां बि पीअंदा हूंदो, बचा ॿार नंढा वॾा पका पोड़ा औरतूं सभई वॾे शौक़ चाह सां करशी जामे श्री पीअंदा आहिनि, पीअंदियूं आहिनि। सो करशी जामे श्री 265 टेस्ट जे मरहले में, चेकिंग जे मरहले मां गुज़री करे तव्हांजे हथनि ताईं पहुचंदी आहे। ऐं 276 भेरा शुगर फ्री बॉटल आहे, उनखे चेक कयो वेंदो आहे, टेस्ट कयो वेंदो आहे, उनखां पोइ मार्केट में आंदो वेंदो आहे। करशी जामे श्री में ॿियो छा आहे उहो तव्हांखे पिया ॿुधाईंदी। जी बिल्कुलु, करशी जामे श्री जेको आहे उहो सिर्फ़ु जी चवंदा सभिनी लाइ, सभु पीते आहिनि। बिल्कुलु जेके डायबिटिक पेशेंट आहिनि उन्हनि लाइ शुगर फ्री बॉटल अची चुकी आहे। करशी जामे श्री जा 2 फ्लेवर्स आहिनि, तव्हांखे नज़र अची रहिया हूंदा पंहिंजी स्क्रीन ते, तमामु ख़ूबसूरत फ्लेवर्स आहिनि। इलायची जो फ्लेवर आहे ऐं ॿियो ॻाढ़ो आहे। जॾहिं ॻाढ़ो चवंदी आहे न, मां मूंखे दड़का ॾींदी आहियां ॻाढ़ो छो थी चई, पूरो फ्लेवर जो नालो वठि, पर ॻाढ़ो मशहूरु आहे, ॻाढ़ो मूंखे चवणु वणंदो आहे। ॻाढ़ो कलर बि बहितरीनु हूंदो आहे, तंहिंजे करे करशी जामे श्री जो कलर ई ॾाढो ख़ूबसूरत आहे। ऐं इनखे लाइट रिफ्रेशिंग चयो वेंदो आहे, छो जो असांखे ही लाइट बि हूंदो आहे, रिफ्रेश बि कंदो आहे। रिफ्रेशिंग जो तव्हांखे रीज़न ॿुधाईंदी हलां, ॻाल्हि ईअं न कजे, साइंटिफिक ॻाल्हि कजे, लॉजिकल ॻाल्हि कजे त हिन में 4 हर्ब्स पयल आहिनि। संदल आहे, अशना आहे, ख़सख़स आहे ऐं इन खां अलावा गुलाब आहे, जेको हिनखे रिफ्रेशिंग ठाहे थो, कूल करे थो, हिनखे थधो करे थो। पोइ गर्मियुनि जा रोज़ा हुजनि, सहरी हुजे, इफ़्तारी हुजे, करशी जामे श्री हुजे, त ॿियो छा खपे। वाह वाह, करशी जामे श्री जी ख़ालिस ॻाल्हि वरी इहा आहे त ख़ालिस आहे, हुन में पाणीअ जो हिकिड़ो खोड़ो मिलायल आहे, ख़ालिस अर्कियात सां ठहियल आहे, ख़ालिस अर्क ऐं कुदरती जड़ी बूटियुनि सां करशी जामे श्री तयारु थींदो आहे। इन जे करे चवनि था त करशी जामे श्री सभु पीते आहिनि। सभु रोज़ो असां सां सहकार में हूंदो आहे, सभु रोज़ो चवे थो त चिकन स्पेशलिस्ट तलो वारनि जी वॾी महिरबानी, अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा ॾाढो सुठो मशरूब आहे। रूह अफ़ज़ा वारा चवनि था त ज़िंदगी मुबारक। नेस्ले एवरीडे, तुम में है कुछ ख़ास, पाकुला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यमी। सूफ़ी दस्तरख़्वान, सूफ़ी एतमाद के लिए नेस्ले मिल्क पैक क्रीम, हर दिन खुशी से
क्विज़ जो शरबत मार्केट में मौजूदु आहे, क्विज़ जो शरबत बि ॾाढो भलो थींदो अथव। इहो बि पीअंदा कयो, क्विज़ वारा पाण बि चवनि था त सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। ऐं चांहि जा जेकी मवाली आहिनि, चांहि जा जेकी शौक़ीन आहिनि, चांहि जिन खे ॿाड़ लॻंदी आहे, मथे में सूरु घणनि माण्हुनि खे पवंदो आहे त अफ़्तार ते चांहि पहिरियों पीऊं, सो उन जे लाइ वाइटल टी मार्केट में मौजूदु आहे। वाइटल पीओ, ज़िंदगी जियो। बिल्कुलु। उनखां अलावा जेके आहिनि फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज़ एफ ज़मीन की जान, फसल की जान, SIUT, क्योंकि SIUT अपना है, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म। हरबियन समरस एक बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकिड़ी बोतल अव्हांखे 50 ग्लासेस ठाहे ॾींदी, ॿियो अव्हांखे छा खपे। 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, ब्लैक रोज कलर एक्सपर्ट, शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना। शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या, शारजा शारजा। अलखिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे। फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जो तहाँ असां सब यूज़ करूँ था। GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, अखुवत किसी आस को टूटने न दे। इनेक्स, हर घर की ज़रूरत। लज्जत ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला। लज्जत भी होंदी, सेहत भी होंदी, त पोइ मलका मसाला के इस्तेमाल कयो। ब्रिज पावर एंड बैटरीज़, वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी, तव्हां यको असांजो प्रोग्राम ॾिठो पिए। तव्हांजो सहकार लाज़मी आहे, तव्हांजे सहकार खां बिना असीं कुझु बि न आहियूं। बिल्कुलु, तव्हां ॾिसो था तॾहिं ई असां अचूं था। बिल्कुलु, अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।